अणहूंद खां हूंद भली आहे, यानी त कुझु न हुजण खां कुझु हुजे त बहितर आहे। अम्मा अबो अण लभो, ॿियो लोक सारो लभजो, यानी माउ पीउ जे प्यार में लालच नाहे हूंदी, बाक़ी ॿिया सभु रिश्ता कंहिं न कंहिं लालच तहत तो ज़रूरु हूंदा आहिनि। अञा ॼाई कोन्हे, चए नानी मुंहिंजी, वक़्त खां पहिरीं कंहिं ॻाल्हि जी अख थी करे छॾणु, त हीअं थींदो, फिलां थींदो, ढींगड़ो थींदो, तीर थींदो, मठी थींदो। अंबनि जूं सिकूं अंबड़ियूं कोन लाहींदियूं, मतिलबु त जेके ॻाल्हियूं वॾनि में हुयूं से नंढनि में नथियूं ॾिसण में अचनि, ऐं उहा माइटनि जी हुब ऐं सिक औलाद मां जे मिले त ॾाढो सुठो आहे। अहिड़ा जे कर्म कुंभार जा हुजनि त गॾियूं बाबा जहिड़ी, जीअं त कुंभार मिटी ऐं सिरूं खणंदा आहिनि ऐं थांव ठिकर बि ठाहींदा आहिनि। गॾे हुननि जे घरनि में हर वक़्तु मौजूदु हूंदा आहिनि, जिन ते हू सिरूं थां ठिकर बार खणंदा आहिनि। सो कुंभार चवे थो, अगरि जे मुंहिंजी क़िस्मत साथ ॾेई वारो खाए त मुंहिंजा गॾा जेके आहिनि से बि गाबा ॼणी। अहिड़ो सोनी घोरियो जो कन छिने, मतिलबु त अहिड़े कम खां हमेशह पासो कजे जंहिंमां माण्हू जी इज़त मजरू थिए, छो त सोन कमाए सघिजे थो, पर जे इज़त वई त वरी न मिलंदी। सो अहिड़े कंहिं बि कम में हथ न विझिजे जंहिंमां नुक़सान रसण जो अंदेशो हुजे। अघु कंहिं विधो, चए जंहिंजी न सरी, मतिलबु त ग़रीब जंहिंमें झलो न हूंदो सो महांगी शइ बि सस्ते में विकिणंदो ऐं ग़लति सलत पियो अघु विझंदो। अकेले जो अलाह ॿेली, यानी अकेले माण्हू खे अलाह जो ई साथ हूंदो आहे, यानी निंदड़ को। अदाराणा भेण पाण मरंदे कहिड़ा सेण, यानी हयाती रुगो इंसाननि न पर हर साह वारे खे मिठी आहे, ऐं हू उनखे बचाइण जा हर तरह जतन कंदो वठंदो आहे। पंहिंजी हयाती खां मथे ॿियो कुझु बि मिठो कोन्हे, तॾहिं चवंदा आहिनि जान आहे त जहान आहे। अन्न जो मोह जंड ॾांहुं, मक़सदु जेका शइ जे कम जी आहे उहा उते ई इस्तेमालु थिए। मिसाल जंड जेकॾहिं आहे सो जूसर मशीन जो कमु कोन ॾींदो, जेकॾहिं हुन में गजर विझी पाण जूस कढंदासीं त लाज़मी कोन कढंदो, ऐं जे जूसर मशीन में कमांद माण्हू कोन थो पीड़े सघे, तीअं जंड में सिर्फ़ु अन्न दाणा माण्हू पी सघे थो, उन मां अटो ठाहे सघे थो, ऐं उन मां मानी वग़ैरह माण्हू पचाए सघे थो। मतिलबु जेका शइ जंहिं शइ लाइ आहे उन मां उहो ई कमु वठिजे त बहितर आहे। अणहेरिया न हेर मथां हिर नई, हेरिया न फेर मथां विढ़ नई, मतिलबु कंहिं बि माण्हूअ खे अहिड़ी नई शइ जो मज़ो चखाइणु जेका हुनजी अॻु इस्तेमाल में न आई हुजे त लाज़मी तरह हू उनजो आदी बणिजी वेंदो ऐं मुश्किल सां छॾींदो। साॻी तरह ॿियो उहो माण्हू जे साॻी शइ सालुनि खां इस्तेमालु पिया कई हुजे, उनखे उन तां हटाइण सां बि मसइला जनम वठंदा आहिनि। अञा के आहिनि कुल जग में कापड़ी, मथियूं पहाको या चवणी शाह भिठाई अल रहमत जी अमर सिकटाए जेका पहाके चवणी जे पद ते पहुती आहे, जंहिंमें उन्हनि साले ऐं रोशन दिमाग़ माण्हुनि लाइ इशारो कयो आहे जेके हिन कुल जुग मतिलबु दोखे ऐं दौलाब वारी दुनिया में बि सचा ऐं साबित क़दम आहिनि ऐं पंहिंजे मक़सद तां हिकिड़ो तिरब न हचाइनि। अञा लय उभरे पियो, कारी बकरी अछो खीर ॾे पई, यानी चङाई जो वजूद दुनिया मां ख़तमु थियण जो न आहे। ज़ुल्मत जी अंधेरनि में किथां न किथां का न का रोशनी जी लकीर या उमेद ज़रूरु नज़र ईंदी आहे। इन ॻाल्हि खे मद्देनज़र रखी पुराणा लोक मथियूं पहाको या मिसाल ॾींदा हुआ त अञा लय उभरे पियो, मतिलबु चङा माण्हू दुनिया मां सफ़ा ख़तमु कोन थी विया आहिनि, अञा चङाई आहे। उतरियो ढगो लाड़ जो माण्हू, उतरिया माण्हू पंहिंजो पाण खे अकुल या अकाबर सम्झंदा आहिनि, ऐं लाड़ जो माण्हू हुननि जी नज़र में ईअं आहे जी उतरियो ढगो, मतिलबु जेतिरो ढगे में अकुल ऐं सम्झ थींदी आहे, लाड़ जो माण्हू उनजे बराबरि लिखियो अथनि। पछाड़ी तिन जी सुरही, जिन जी अॻियाड़ी सुरही, जंहिं शइ जी शुरूआति भली थिए थी उन जी आख़िरत बि चङी थींदी आहे।